दिल जा दिलबर दिलरुबा, दिल जा दिलबर दिलरुबा, दिल याद थी तोखे करे, दिल याद थी तोखे करे, तू आही मुझो तू सदा, ओ दिलरुबा दिलरुबा, हे अस्सलाम वालेकुम जी, केड़ा हाल आहिनि? खुश आहियो, चाक आहियो, चंगा आहियो, भला आहियो? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलवारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां ऐं पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मुहबत हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक ऐं हिननि 2 कलाकनि में थींदी आहे अव्हां सां मुहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी, ख़ुशियुनि भरी कचहरी। छा कजे, छा कजे, छा कजे? वेल जी कुझु कोन कंदासीं, मुहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में अव्हां सभिनि खे शामिलु रखंदासीं। ऐं 02135121764 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अव्हां करे सघो था, लाइव विथ राजा जो पेज आहे फेसबुक ते, बल्कि राजा मेमन लिखंदा त उनजे अॻियां लाइव विथ राजा लिखियलु हूंदो, उन ते तव्हां मैसेज कंदा, प्रोग्राम में शामिलु थींदा लाइव। सो अव्हांजो प्यार, अव्हांजूं मुहबतूं ऐं ख़ुशियूं ऐं अव्हांजे अहसास में हिन महफ़िल में कोशिशि कंदासीं त अव्हांजी जेके लाइव कॉल्स आहिनि घणे खां घणी प्रोग्राम में शामिलु कनि। अॼु जो सेट जी थोरी चेंजिंग तव्हां ॾिठी हूंदी, 2 सोफ़ा लॻा पिया आहिनि, त मां छा था चऊं यार, मां हिकिड़े सोफ़े ते न, मां मास्टर ते आयो हुउमि मां हिकिड़े सोफ़े ते वेही वेही थकिजी थो पवां, मूंखे ॿियो बि सोफ़ो ॾिए। छो त मां जॾहिं मां पंहिंजे घर पंहिंजे बेड ते बि सुम्हंदो आहियां, कंहिं महिल हुन पासे हली वेंदो आहियां, कंहिं महिल हुन पासे हली वेंदो आहियां। सो कुझु बि थी सघे थो, नंढो ऐं वॾो, तव्हां ॾिठो आहे प्रोग्राम में, नंढा हुजनि या वॾा हुजनि, जेके बि आहिनि इहे पंहिंजे ई आहिनि। सो वेल, अव्हांजो प्यारु, अव्हांजूं मुहबतूं, प्रोग्राम में लाइव कॉल्स वठंदासीं, लाइव मैसेज वठंदासीं। ऐं अॼु प्रोग्राम में ज़बरदस्त क़िस्म जो, प्यारे ऐं दिलि वारे क़िस्म जो हिकिड़ो ख़ूबसूरत गेस्ट बि हूंदो असांजे प्रोग्राम में। ऐं मुंहिंजे शो में जेके गेस्ट हूंदा उहे एवरग्रीन हूंदा। एवरग्रीन माना सदाबहार, जीअं कंहिं फिल्म जो जीअं वहीद मुराद सदाबहार ऐं साईं मोहम्मद अली सदाबहार, मतिलबु हिन दुनिया में न आहिनि पर असांजी दिलयुनि में आहिनि, असांजे लफ़्ज़नि में आहिनि, असांजी अखियुनि में आहिनि, असांजे ख़्वाबनि में आहिनि। ऐं जॾहिं बि असां उन्हनि खे चवंदासीं त इमेजिन कंदासीं त उहे असांजी नज़रुनि जे साम्हूं अची वेंदा। अहिड़ो ई हिकिड़ो सिंधी मीडिया जो ज़बरदस्त एवरग्रीन ऐं सदाबहार आर्टिस्ट मुंहिंजे अॼु शो जो गेस्ट हूंदो। हुन सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। तव्हां तेसिताईं मूंखे ॿुधायो त केरु थी सघे थो, सो तव्हां ॿुधाए सघो था। हा, कॉल वठंदासीं ऐं कॉल ते तव्हां ॿुधाए सघो था त हा दादा हीअ अॼु महिमान आहे, ठीकु आहे। सो ॻाल्हि इहा आहे त लाइव कॉल्स करे सघो था न, बाक़ी मैसेज बि करे सघो था। ऐं टिकटॉक ते राजा_मेमन .123 मतिलबु राजा मेमन जी ID आहे, उन ते बि तव्हां इनबॉक्स में वञी मैसेज करे सघो था। तव्हांजा उते बि मैसेज मां ज़रूरु प्रोग्राम में शामिलु रखंदुसि। सो अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोइ तूं खटी या मां खटां। सो अॼु ॻाल्हियूं सफ़ाई करणियूं आहिनि ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि जेके ज़बरदस्त क़िस्म जूं हुजनि, प्यारियूं हुजनि ऐं ताक़त वारियूं हुजनि। ऐं अॼु ज़बरदस्त क़िस्म जो मैच हले पियो, पेशावर ज़ल्मी वर्सिस कोयटा ग्लैडिएटर। सो कोयटा ॾाढो ॼण 4 रन में खेॾे पियो, ज़बरदस्त तरीक़े सां खेॾे पियो। ऐं रॉय जी बैटिंग अॼु कमाल रही आहे ऐं जेके अचनि पिया कमाल जी बैटिंग कनि पिया। ऐं मुंहिंजी बेस्ट विशिस आहिनि कोयटा ग्लैडिएटर सां अॼु उहो ई खटे मैच, छो त कोयटा जी टीम ॾाढी ज़बरदस्त आहे पर वीचारी जेका टीम आहे उहा सही तरीक़े सां उन जॻह कोन ठाहे सघी आहे। सो अॼु जेकॾहिं खटे थो त वरी नेक्स्ट बि आहे, कोशिशि थी सघे थो त अञा वेंटिलेटर ते आहे हिन टूर्नामेंट में, निकिती न आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? अदा रजब जो थो ॻाल्हायां, बुरली शाह करी मां। ए ख़ुशि आहीं? तयार अलाह जो शुक्र। चाकू चङो भलो? अल्लाह अल्लाह जो शुक्र। ए कीअं भई ज़िंदगी गुज़रई? फर्स्ट क्लास मज़े में गुज़रई भई? हा हा। अॼु तूं मूंखे ॿुधा त सिंधी मीडिया जो अहिड़ो कहिड़ो आर्टिस्ट आहे एवरग्रीन सदाबहार जेको मुंहिंजे प्रोग्राम में मुंहिंजो गेस्ट आहे? जी, इहो ख़ालिद शाह वांगुरु चई जी, उहो बि चवंदो आहे कॾहिं कॾहिं जी। अबा जी जी बा टीवीअ खे ॾिस, तूं फोन खे छॾे ॾे। हा, ओके बाय, अल्लाह हाफ़िज़। फोन जो टीवी जो आवाज़ु खुलियल हूंदो, तव्हांजो आवाज़ु बिल्कुलु मूं ताईं न पहुचंदो ऐं मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं न पहुचंदो। कोशिशि करे जॾहिं बि फ़ोन तां अचो त टेलीविज़न जे आवाज़ खे बिल्कुलु म्यूट रखंदा कयो। सो प्रोग्राम में हिकिड़ो सुठो सुहिणो सूफ़ी कलाम आहे, सूफ़ी कलाम खां पोइ पंहिंजी हिन महफ़िल खे कंटिन्यू रखंदासीं। उन महफ़िल में कोशिशि कंदासीं त अव्हांजूं घणे खां घणियूं लाइव कॉल्स हुजनि। अॼु ख़ूबसूरत महिमान आहे जेको 2 कलाक हूंदो, बल्कि अॼु 2 महिमान आहिनि। हिकिड़ो महिमान आहे ऐं हिकिड़ो असांजो प्यारो दिलि वारो कॉलर आहे जेको बेस्ट कॉलर, तमामु ज़बरदस्त गीत ॿुधाईंदो आहे, ज़बरदस्त गाना ॿुधाईंदो आहे। उहो बि अॼु अचिणो आहे असांजे शो में, सो उनजो बि इंतज़ारु कजो। सो इंतज़ारु चवंदा आहिनि त मौत बराबरि, पर इंतज़ार में मज़ो ॾाढो हूंदो आहे।
सो इंतज़ार कयो हिकिड़ो हलूं था सुठी सुहिणे सूफ़ी कलाम तरफ़ सूफ़ी कलाम खां पोइ वापसि थो अचां ऐं आदा पर जो प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ हैरान हुआ इंजॉय कंदा ऐं हो मेरे दिल की ये दुआ है कहीं दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए। लर लर ला, हो मेरे दिल की ये दुआ है कहीं दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए। तेरे संग जीना यहाँ, अरे तेरे संग मर जाना, याद रखेगी दुनिया। अरे तेरा मेरा
अफसाना ओ यारा तेरी यारी को छा कजे वेल जी ॻाल्हि सम्झी त विया हूंदो तमामु सुठा सुहिणा दोस्त तमामु सुठा सुहिणा प्यारा हिन शोबिज़ जी इंडस्ट्री में मुंहिंजा आहिनि ऐं तमामु उन्हनि ज़बरदस्त कमु कयो आहे ऐं उन सां ॻाल्हि इहा चवंदासीं त हू मूंखे जेको डील कंदा आहिनि उहे जेके बि मुंहिंजा जेके शोबिज़ जा जेके फ्रेंड्स आहिनि जंहिंमें यासिर शुरू आहे साईं आमिर शाह साहबु आहे सुमेर भुट्टो आहे ऐं ख़ालिद शाह साहबु आहे हैदर छजड़ो आहे या जेके बि तव्हां स्क्रीन ते जेके दोस्त ॾिसंदा आहियो इहे मुंहिंजा थोरा दोस्त आहिनि पर ॾाढा सुठा दोस्त आहिनि ऐं मूंखे कॾहिं बि कंहिं बि शइ खां हू जवाबु न ॾींदा आहिनि सो अॼु बि हिकिड़ो उन्हनि सभिनी मां हिकिड़ो अहिड़ो दोस्त आहे जेको एवरग्रीन आहे सदाबहार आहे ऐं प्रोग्राम में शामिलु थियो आहे ऐं उनखे ज़रूरु मां शामिलु रखंदुसि पर उनखां पहिरियां अव्हां खां सस्पेंस में हिन ॻाल्हि खे रखूं कॉल ते पुछां त केरु थी सघे थो धोखो बि लॻी सघे थो ॻाल्हि पुछी सघां थो मां सो एवरग्रीन आर्टिस्ट रहियो आहे ऐं हींअर बि आहे ऐं हू बि हींअर बि जॾहिं स्क्रीन ते ईंदो आहे त हुन जहिड़ो आर्टिस्ट मूंखे न लॻंदो आहे त को असांजी सिंधी मीडिया में को आर्टिस्ट आहे सो 02135121764 टेलीफोन नंबर आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदो कुझु कॉल्स वठंदासीं कॉल वठूं था कॉलर खां पुछंदासीं त केरु आर्टिस्ट थी सघे थो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाउ बिस्मिल्लाह साईं केरु पियो ॻाल्हाए शहर कंडियारी ज़िले सांगड़ का फकीर गुल मोहम्मद चांडियो पियो कहिड़ा हाल अथई फ़कीर गुल मोहम्मद ख़ुशि आहीं चाक आहीं चङो आहीं भलो आहीं अल्लाह जा एहसान आहिनि तव्हां ॿाहिरनि जूं दुआऊं आहिनि अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ख़ुशि आहियो तव्हां चाक तव्हां चङा भला तयारु वेठा आहियो न तयारु न आहियां चाक चङो भलो बि न आहियां माशाअल्लाह लॻा पिया आहियो माशाअल्लाह अॼु मुंहिंजो हिकिड़ो गेस्ट आहे प्रोग्राम में न एवरग्रीन आर्टिस्ट आहे सिंधी मीडिया जो तमामु घणा ड्रामा हुन कया आहिनि ऐं चॉकलेट हीरो बि चई सघिजे थो हुनखे त केरु आहे मुंहिंजे शो में गेस्ट अच्छा कारा नीरा पीला सावा ॻाढ़ा फिका रुगो अच्छा ते ज़ोर शो हूंदो आहे तव्हांजो ए भला ॿुधो इहो ऑप्शन नंबर 3 मां 3 नाला ॿुधाए सघां हा ॿुधा ठीकु आहे ॿुधो इन मां जेको मां करेक्ट थियो त माना मां दुरुस्त आहे माना ओ ॿुधा असद कुरैशी थी सघे थो चॉकलेट हीरो आहे उहो मंजूर मुराद थी सघे थो हा मंजूर मुराद ठीकु आहे उहो चॉकलेट हीरो आहे बस मां इहो न चवंदुसि बाक़ी माना जेको मूंखे आहे ज़हन में आहे इहे तमामु ज़बरदस्त लीजेंड आर्टिस्ट आहिनि असांजे सिंध जा ॿुधई न ऐं इन्हनि PTV ते उर्दू बि कमु कयो आहे हिन दोस्त बि कमु कयो आहे पर हिननि सिंधी ड्रामनि खे तमामु घणो टाइम ॾिनो आहे ऐं मॉडलिंग भी कई है अच्छा वरी अच्छा दे तो सही गुलदस्ता मूंखे वरी अच्छा भला कारा राजा बाहर कारा हा अच्छा हाणे मां तव्हांजो थोरो क्लियर सम्झा ज़हन में अचे न यार राजा भाउ पोइ ज़हन में नथो अचे त ज़हन जो इलाज करा न कंहिं डॉक्टर खां तव्हांजो फ्रेश कंदा आहियो बस तव्हां असांजा सभु कुझु आहियो डॉक्टर आहियो सभु कुझु आहियो एवरग्रीन आर्टिस्ट आहे कहिड़ो आहे उहो तव्हां न ॿुधायो ठीकु आहे थैंक यू वेरी मच थैंक यू नेक्स्ट कॉलर तरफ़ सां अचूं ऐं उनखां पुछूं था त जेको आहे सो असांजो अॼु जो शो जो जेको गेस्ट आहे उहो केरु आहे मां तव्हांखे हिंट ॾेई चुको आहियां हिकिड़ो त ज़बरदस्त क़िस्म जो सिंध जो आर्टिस्ट आहे ऐं काफ़ी अरसो थियो आहे उहो जेको आहे सो स्क्रीन ते न रहियो आहे पर अॼु बि जॾहिं उहो स्क्रीन ते ईंदो आहे त बिल्कुलु हीरो वांगुरु ई लॻंदो आहे ऐं चॉकलेट हीरो आहे असांजो ऐं उन सां गॾु मां हिंट ॾींदुसि ॿ टे तव्हांखे त उहो कीअं आहे ठीकु आहे सो ज़रूरु प्रोग्राम में शामिलु थी तव्हां ॿुधाईंदा 02135121764 टेलीफोन नंबर आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो मैसेज अव्हां करे सघो था राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते लाइव विथ राजा उन ते मैसेज बि करे सघो था सो अव्हां जूं कचहरियूं अव्हां जूं ॻाल्हियूं खोड़ सारियूं हूंदियूं हिन महफ़िल में अॼु जो तमामु घणो मज़ो थियणो आहे छो हीअ जेके 2 कलाक आहिनि उहे 2 कलाक तव्हांजा यादगार थियणा आहिनि छो त अॼु मैच बि हली रहियो आहे कोयटा ग्लेडिएटर एंड पेशावर ज़ल्मी जो कोयटा बस अची पहुतो आहे कमरे खणी आया आहिनि ऐं ज़रूरु अॼु उहो मैच खटींदो पर अॼु जे शो में बि गेस्ट आहे उहो गेस्ट केरु आहे उहो तव्हां मूंखे गेस करे ॿुधाईंदो ठीकु आहे कॉल आहे दोस्त शाह साहब हेलो अस्सलाम वालेकुम ईअं न कर न ॿुधाईंदे त मां कॉल वठंदुमि न बेटा बस तूं जो छा कजे ज़िंदगी साईं ख़ालिद शाह साहब बाबा असांजो माना ईअं कोन्हे इहो कहिड़ो हूंदो हुयो फ़क़ीर वतायो फ़क़ीर आहे असांजो सिंध टीवीअ जो
अल्लाह साईं ख़ुशि रखे थी। अब तमामु घणा वाक़िया अथव इहे तव्हांखे कॾहिं कॾहिं मां ज़रूरु शेयर कंदुसि। नेक्स्ट कॉलर, ठीकु आहे जी, डायरेक्ट जो त मां गेस कराए वठां। डायरेक्ट ॾे शाह साहब। हलो हेलो हेलो सर केरु आहे? सर मां माजिद थो ॻाल्हायां जगाबाद खां। कहिड़ा हाल? ख़ुशि आहीं? सर तव्हां ॿुधायो सर। मां ख़ुशि आहियां। अॼु मुंहिंजो गेस्ट आहे, एवरग्रीन हीरो आहे सिंधी मीडिया जो। केरु आहे ॿुधा, गेस कर। जी सर, गेस्ट केरु आहे अॼु मुंहिंजे शो में? महिमान आहे सर। तव्हां ॿुधायो न असांखे कीअं ख़बर? ईअं ॿुधायां थो, चवां पियो त चॉकलेटी हीरो आहे सिंधी मीडिया जो। तमामु घणा गाना बि थियल आहिनि हुनजा ऐं तमामु घणा ड्रामा बि हुनजा थियल आहिनि। पाकिस्तानी आहे? न उहो हेॾा बांग्लादेश मां आयो आहे, ताज़ो आयो आहे। नेपाल में पहिरियां रहंदो, वरी बांग्लादेश हलियो वियो, पोइ हाणे छॾे वरी हेॾे हली आयो। ठीकु आहे, ओके, महिरबानी। ॾाढी की बसि पोइ हाणे देरि नथा कयूं। गेस्ट जो असां तारीफ़ कराए छॾियूं, तव्हां गेस कोन था करे सघो। तमामु सुहिणो आर्टिस्ट, तमामु प्यारो दोस्त मुंहिंजो ऐं तमामु ज़बरदस्त शख़्सियत जो मालिक। ऐं जॾहिं बि हुनखे तव्हां ॾिसंदा आहियो त बिल्कुलु तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी आहे। ऐं कंहिं दौर में मां उनजे हिकिड़ी शइ जो ॾाढो आशिक़ हूंदो, उहे आहिनि हिन जूं मुछूं। हाणे थोरी नंढियूं कयूं अथई, पर उन वक़्त में तमामु ज़बरदस्त। ॾींहों ॾींहुं नंढो थींदो थो वञे। हिकिड़ा माण्हू थींदा आहिनि वॾा उमिरि जा, हीउ ॾींहों ॾींहुं नंढो थींदो थो वञे। तमामु प्यारो दोस्त, तमामु प्यारो आर्टिस्ट असांजी सिंधी मीडिया जो, बल्कि हुन PTV ते बि तमामु घणा ड्रामा कया आहिनि, पर सिंधी मीडिया ते तमामु घणो कमु कयो आहे। सुमेर भुट्टो, वेलकम टू लाइव विथ राजा। थैंक यू राजा। ऐं तव्हां पाण तमामु सुठा इंसान आहियो, तव्हां पाण सुपरस्टार आहियो सिंध जा, इन करे तव्हां सभिनीनि खे इज़त ॾींदा आहियो। मां तमामु घणो थोराइतो आहियां तव्हांजो जो तव्हां मूंखे हिन पंहिंजे प्रोग्राम में मधु कयो ऐं स्टार्ट द शो। ॾिसूं था छा कजे। कुझु नथा करे सघूं, कुझु बि नथा करे सघूं। इहो आफ्टर शादी खां पोइ तव्हां कुझु नथा करे सघो, बाक़ी पहिरियां तव्हां चवंदो सभु कुझु करे सघो। ये सूर बाबा लाइव जे पुछण जा न आहिनि, ये न पुछो सूर लाइव में। कहिड़ा हाल आहिनि सुमेर? ठीकु आहे, चाक चङा भला भलीकार। आफ्टर लॉन्ग टाइम तव्हां वरी स्क्रीन ते नज़र अचो पिया, सन TV जी स्क्रीन ते नज़र अचो पिया ऐं मुंहिंजे लाइव शो में नज़र अचो पिया। त मूंखे लॻे थो त कुझु न कुझु थियणो आहे। हाँ, थी बि सघे थो। ऐं हूअं बि जेके स्टार्स हूंदा आहिनि उहे कॾहिं ईंदा आहिनि, कॾहिं वेंदा आहिनि ऐं हमेशह नवां सितारा आसमान में चमकंदा रहंदा आहिनि। वाह वाह। सो कुझु अगरि कॾहिं कॾहिं लाइट बि पइजी था वञनि रोशनीअ ते, त वरी हुननि जे चमकण जो टाइम बि ईंदो आहे। वाह वाह। सो वक़्तु परे न आहे। वैसे इहो सवाल ज़रूरु मां कंदुमि ऐं हर महिमान खां कंदो आहियां, एॾे वॾे शो में अची अॼु कीअं माना फील छा पिया कयो? साईं मां ब्लश थी वियो आहियां, सॼो चमकां पियो थो हिन शो में। जॾहिं मूंखे कॉल आई त तव्हां कॾहिं सोचियो? कॾहिं बि न सोचियो सर, मां कॾहिं बि न सोचियो त मूंखे एॾी वॾी इज़त मिलंदी, मां हिन शो में ईंदुसि। कॉल हिकिड़ी वठो था जी। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? नालो ॿुधाइजो। अच्छा जी, अॼु ख़ालिद शाह साहब, अॼु वोमेंस डे आहे, त मुंहिंजे ख़्याल सां अॼु अदड़ियुनि जूं लेडीज़ जूं कॉल्स कुझु घणी वठूं। सो अॼु वोमेंस डे आहे ऐं हैप्पी वोमेंस डे। ऐं हर ॾींहुं जेको आहे सो औरत जो हूंदो आहे, वोमेंस जो हूंदो आहे, छो त मुंहिंजी ज़िंदगीअ में जेके ब्यूटीफुल जेके मां गर्ल्स चवंदो आहियां मुंहिंजी जेकी ज़िंदगीअ में आहिनि उहे बि आहिनि ऐं मुंहिंजे घर में मूंसां गॾु हूंदियूं आहिनि। मुंहिंजी अम्मा आहे, उनखे बि हैप्पी वोमेंस डे। अम्मा खां अलावा मुंहिंजी भाभी आहे, उनखे बि वोमेंस डे, हैप्पी वोमेंस डे। ऐं उनखां अलावा मुंहिंजियूं 2 घर वारियूं आहिनि, उन्हनि ॿिन्ही खे बि हैप्पी वोमेंस डे। मुंहिंजी वॾी घरवारी खे बि, मुंहिंजी नंढी घरवारी खे, ॿिन्ही खे बि हैप्पी वोमेंस डे। ऐं उनखां अलावा मुंहिंजी हिकिड़ी एंजल आहे जेका मुंहिंजी नंढड़ी आहे, मुंहिंजी धीउ आहे, काइनात आहे। इहे सभु मुंहिंजी ब्यूटीफुल लेडी आहिनि। उन सभिनी खे हेॾी ॾियारो मुबारक हुजे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो केक वठी वेंदुसि अॼु मां वोमेंस डे जो, वञी घर वञी कटींदुसि, छो त मां सुबुह खां निकितल आहियां, राति थी वेंदी, इन करे तव्हां वेट कजो, इंतज़ारु कजो। सो वोमेंस डे जे हवाले सां ज़रूरु ॿुधाइजो तव्हांजी लाइफ में, तव्हांजी ज़िंदगीअ में। अम्मा त आहे ई आहे असांजी। अम्मा त हर कंहिंजी हूंदी आहे। अम्मा खां अलावा मुंहिंजी घरवारी आहे, मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजी भेनरियूं आहिनि। उनखां अलावा ॿिया बि जेके असांजा परिस्तार भेनरियूं आहिनि, उन्हनि सभिनीनि खे बि असां हैप्पी वुमेन डे चवंदासीं। छा आहे त औरत जो इलाही वॾो किरदारु आहे
हिन माशरे में कहावतूं बि हलंदियूं आहिनि त हर कामयाब मर्द जे पोयां कंहिं औरत जो हथु हूंदो आहे। उहे मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि। हथ ई हूंदो आहे, हथु ई हूंदो आहे, हा हा हथु ई हूंदो आहे। पोइ उहो हथु कॾहिं हीअं ईंदो आहे, कॾहिं हीअं ईंदो आहे। हथु आहे, उहो नथो ॿुधाए सघिजे त हथु कीअं ईंदो आहे, पर कामयाब मर्द जे पुठियां हथु ई हूंदो आहे। हा, इहो थिए थो। ऐं वॾी कुर्बानी आहे हिननि जी वीचारनि जी। अमड़नि खे बि अगरि असां ॾिसूं त पाले पोसे वॾो करे हिन लेवल ते असांखे पहुचाइनि थियूं। उन खां पोइ घर वारियूं जेके तव्हांजे घर खे संभाले करे हलाइनि थियूं। उन खां पोइ तव्हांजूं न्याणियूं आहिनि, ॿियूं भेनरियूं आहिनि, अदड़ियूं आहिनि। मां इन्हनि खे जेतिरो चवां उन्हनि जे लाइ घटि आहे। इन्हनि जी तारीफ़ जे लाइ त मूं वटि लफ़्ज़ ई कोन्हनि खे। मां तमामु नंढड़ो आहियां। इन्हनि जूं इलाही वॾियूं सेक्रीफाइसिस आहिनि, इलाही वॾियूं कुर्बानियूं आहिनि। इहे सभु कुझु करे हिकु माशरे खे ठाहिण जे लाइ औरत जो इलाही वॾो किरदारु आहे। ऐं हूअं बि असां इहो बि ॿुधो आहे त तालीम बि औरत खे ज़रूरी आहे। मर्द पढ़ियो त हिकु फ़र्दु पढ़ियो, औरत पढ़ी त हिकु ख़ानदान पढ़ियो। वाह वाह, ज़बरदस्त, वॾी ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि वाक़ई सिखण वटि आहे त वाक़ई मर्द पढ़ियो त हिकु फ़र्दु पढ़ियो ऐं हिकु औरत पढ़ी त पूरो ख़ानदान पढ़ियो। हक़ीक़त आहे। मां पंहिंजी भेनरुनि खे बि ज़रूरु यादि कंदुमि। हिकु नवाब शाह में आहे ज़ेबुनिसा ऐं अफ़शां आहे मेहरुनिसा हिते, उन्हनि खे बि यादि कंदुमि। छो त वोमेंस डे ते जेकॾहिं मां उन्हनि खे यादि न कयो त मूंखे उहे वरी कुझु न कुझु मसइलो थींदो। सो अवां सभिनी खे मुबारक हुजे वोमेंस डे। ऐं उन सां गॾु गॾु सुमेर पाण प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। सुमेर भुट्टो बचपन खां वठी सोचियो हुयो त मां एक्टिंग कंदुमि, मॉडलिंग कंदुमि, हिन फील्ड में वेंदुमि, या ॿिए तरफ़ काॾे तव्हांजे वञण जो इरादो हुयो? यार सोचियो मां न हुयो। बाक़ी हा, ईअं आहे त जीअं नंढे हूंदे तक़रीबन असां जेके बि आहियूं फिल्म्स ॾिसंदा आहियूं। स्कूल खां मोटी ईंदा हुआसीं त मंझंदि जो टाइम हूंदो, घर वारा ॿाहिरि न कढंदा हुया। पोइ तॾहिं VCR हूंदी, VCP VCR वॾियूं कैसेटूं मिलंदियूं, उहे खणी ईंदा हुआसीं, मंझंदि जो फिल्म ॾिसंदा हुआसीं। पोइ उन में हल्को फुल्को थोरो शौक़ु थींदो हीरो खे ॾिसी, यार हा जेकर हीरो हुजूं, पर कॾहिं इनखे प्रैक्टिकली न वरितोसीं त यार ऑफिशियली तौर ते हीरो ई थियणो आहे। गोल्स कुझु ॿिया हुया, टारगेट्स कुझु ॿिया हुया, पर वक़्त सां गॾु जीअं धारा हलंदी हली त असां बि शौक़िया अची वियासीं। पोइ शौक़ में कंदे 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 हिकिड़ो वक़्तु अहिड़ो अची वियो त सफ़ाई फुल टाइम हिनखे ॾियणो पइजी वियो। हाणे वरी 2-3 ॿिया टारगेट्स बि आहिनि, उन्हनि ते बि लॻा पिया आहियूं। ॾिसूं लेट सपोज़ क़िस्मत ऐं तक़दीर काॾे थी वठी वञे असांखे। छा कजे, छा कजे, कुझु नथो करे सघे। पाण चांहि बि पीअंदासीं, हिकिड़ो बि असां पाण गाने जी तरफ़ था हलूं, गाने खां पोइ वरी चांहि बि विच में पीअंदासीं ज़रूरु। ऐं खोड़ सारी कचहरी करणी आहे। हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे, प्यारो आवाज़ु आहे, प्यारो अंदाज़ आहे, हिन ट्रैक खे इंजॉय कजो। असां सां गॾु रहिजो। सुमेर सां खोड़ सारियूं कचहरियूं करणियूं आहिनि ऐं सुमेर भुट्टो जा उहे राज़ बि अॼु पुछंदासीं जेके राज़ तव्हां पुछणु चाहियो था। इंजॉय दिस ट्रैक। गोली दी मैं पता
ये अजब मेरा फसाना है। तू भली दिलरुबा नाज कर देर कर, ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर। तू भली दिलरुबा नाज कर देर कर। हाय हाय छा कजे छा कजे छा कजे, किथे ढोर सुञा किथे चोर सुञा। जी हाँ जनाब, अवां जे प्यार खे अवां जी मोहब्बतुनि खे प्रोग्राम में शामिल पियो रखां। 021351211764 अॼु वोमेंस डे आहे त कोशिशि कंदासीं त असां पंहिंजे अदड़ियुनि खे, पंहिंजी माइरुनि खे, पंहिंजी भेनरुनि खे अॼु जॻह ॾियूं ऐं उन्हनि जी कॉल प्रोग्राम में शामिल रखूं ऐं हू अॼोके ॾींहं खे कीअं पियूं सेलिब्रेट कनि ज़रूरु उहो प्रोग्राम में शामिल थी ॿुधाइनि। मूंसां गॾु मुंहिंजो ख़ूबसूरत महिमान, मुंहिंजो प्यारो दिलि वारो मुंहिंजो दोस्त, अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे। एवरग्रीन हीरो चवंदासीं, एवरग्रीन माना सदाबहार, सदाईं दिलुनि में ज़िंदा रहंदड़। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। सुमेर, तव्हांजी जेका पर्सनैलिटी आहे, तव्हांजो जेको स्टाइल आहे, तव्हांजो जेको अंदाज़ आहे, उहो हिकिड़ो अलॻि ई रहियो आहे सिंधी मीडिया में न। जॾहिं खां स्टार्ट थी सिंधी मीडिया त उन में तमामु घणा ड्रामा आया, तमामु घणा हीरोज़ निकिता आहे हो, पर तव्हांजो स्टाइल अलॻि हुयो। तव्हां पहिरें ड्रामे खां वठी जेको आहे सो हीरो ई थी उभरी आया माशाल्लाह। हाणे मूंखे मां शर्माइण स्टार्ट कंदो, लाइट बंदि थी वई आहे मथां, उहो ख़बर पई हुनखे त मां ॾाढो ग़लति हाणे ॻाल्हायो। शर्माइण स्टार्ट थी वेंदो मूंखां, तव्हां एॾी तारीफ़ था कयो मुंहिंजी। असल में छा आहे त तालीम जो हिकिड़ो वॾो अमल दख़ल आहे हर फील्ड में। कहिड़ी बि फील्ड में तव्हां अगरि कंहिं पढ़ियल लिखियल इंसान खे आणींदव त उन मां क्रिएशन्स निकिरंदियूं। मां अॼु वुमेंस डे आहे त घणो मां पाण ते न ॻाल्हाईंदुमि, मां हिन ज़मीन जो हिकु ज़र्रो आहियां, मुंहिंजी काई बि तारीफ़ न आहे। तारीफ़ हुन मालिक जी, तारीफ़ हुन अलाह जी। वुमेंस डे जे हवाले सां मां इहो चवणु चाहींदुसि त असांजे सिंध में असांजी जेके बि नियाणियूं आहिनि, ऐं मां हर सिंधी माण्हूअ खे इहा अपील कंदुमि त ख़ुदा पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो लिखायो, माशरे जो उन्हनि खे शऊर ॾियो त जीअं अॻिते हली कमु करे सघनि। वुमेन्स जे लाइ इलाही शयूं हूंदियूं आहिनि। ऑफिसिस में उन्हनि खे हिरास बि कयो वेंदो आहे, स्कूल्स में बि उन्हनि खे तंग कयो वेंदो आहे। उन्हनि खे तव्हां फाइटर ठाहियो, उन्हनि खे मज़लूम न ठाहियो। सिंध जी औरत हाणे मज़लूम न आहे, उनखे फाइटर करे ठाहियो त जीअं उहा मुआशरे में हली सघे। असांजे घरनि में असांजूं नियाणियूं हूंदियूं आहिनि, केॾो असां उन्हनि खे पैम्पर करे पालींदा आहियूं, पाणी जो गिलास न खणणु ॾींदा आहियूं, पर कोई कमु उन्हनि खां न कराईंदा आहियूं असां। पर असांखे खपे त असां उन्हनि खे स्ट्रॉन्ग कयूं। असां वरी उन ई जॻह ते वरी पंहिंजे जॾहिं घरवारी खे ॾिसंदा आहियूं त उनखे चवंदा आहियूं पाणी बि ॾे असांखे, असांजे कपिड़ा बि सेट कर, असांजो सभु कुझु इहो ई आहे। फ़र्क़ु आहे, फ़र्क़ु रखो था। तव्हां वटि ईअं कंदियूं घरवारियूं, असांखे त पाण खे करिणो पवंदो। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आदी? आऊं ज़ुलेखा खोखर। ए अदी ज़ुलेखा, ख़ुशि आहीं? शुक्र आहे भाउ रब जो, तूं ख़ुशि आहीं? मां ठीकु ठाक। हैप्पी वुमेंस डे। अॼु तव्हांजो आलमी ॾियारो आहे, मुबारकूं हुजनि तव्हांखे। ख़ैर मुबारक, ख़ैर। ख़ुशि वेठी आहे, चाक चङी भली। यार शुक्र आहे अल्लाह जो, तूं ख़ुशि आहीं? मां ख़ुशि आहियां। तूं शो वो ॾिसंदी आहे मुंहिंजो या न? अदा शो त चवंदो जाम ॾिसंदा आहियूं, असीं त जाम तोखे ॾिसण जे लाइ कोशिश कंदा आहियूं, पर असांजो नंबर ई कोन अॼु लॻंदो। अॼु सभिनी अदड़ियुनि जो, सभिनी माइरुनि जो, सभिनी भेरुनि जो अॼु तव्हां नंबर लॻंदो। जंहिं बि मर्द जी कॉल लॻी उहा कटी वेंदी, छो त अॼु वुमेंस डे आहे, अॼु तव्हांजो ॾींहुं आहे। अल्लाह हा हा, शुक्र सही आहे। हुनखे रुखसाना खे बि चई छॾिजां, साइमा खे बि चई छॾिजां, उहो जेका पासे वारी जाए, छा नालो आहे जेका तो जहिड़ो कंदी आहे तोसां? हा हा, रोशनी। छा नालो अथसि? रोशनी। छा नालो आहे जंहिंसां फशरी कंदी आहे, तुंहिंजी रोज़ कोन ठहंदी जंहिंसां? उहा त मूंसां त फशरी कोन कंदी आहे, तूं कंदी आहीं। चलो ॿियो, ख़ुशि वेठी आहे? शुक्र अल्लाह जो। अॼु महिमान मूं वटि आयो आहे प्रोग्राम में, लड़ी आयो आहे, कही आयो आहे परे खां। हा इहो असां बि ॾिठो, असांजो अचल कंहिंखे खणी आयो आहे। अचानक ॾिस कंहिंखे खणी आयो रे, परे भॼी वियो, वठी आयो मां हेॾे। हा ॻाल्हाईसि भले। भेण अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे? अदा हाल ठीकु आहे, तूं ख़ुशि आहीं? अची त तूं नऊं हिते ॾिसण में आयो आहीं? हा मां बिल्कुलु ठीकु आहियां। काफ़ी अरसे खां पोइ अॼु राजा भाउ जी महिरबानी आहे, उन्हनि मूंखे पंहिंजे प्रोग्राम में इनवाइट कयो, त उन्हनि जी महिरबानी जे करे मां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां हिन टाइम।
हाँ असांजो भाउ ईअं सही आहे सिया हाणे ॾिसूं वेठा ॾिसी हा वई न बिल्कुलु बिल्कुलु औरतुनि जो ॾियारो अॼु तव्हांखे मुबारक हुजे ख़ैर मुबारक ख़ैर तव्हांखे हुजे वॾी ख़ैर मुबारक ए पोइ अॼु केरु घर में को केक बेक वठी आयो हाँ जाम 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 केरु वठी आयो वठी आयो मुंहिंजो मुड़ुसु घर वारो वठी आयो हाँ वरी बि ॾिस अदी ॾिस न माना मुड़ुस जे मथां माना हथ रखी हिते साईं हथु हूंदो त मुड़ुस बि हलंदो न त हा। मुड़ुस काॾों हलंदो अदी हाँ जीअं को कलाम त ॿुधाए को गानो त ॿुधा को भलो गानू हा ए भाउ सची ॿुधायां गानू मूंखे अचे ई कोन ए अल्लाह कसम जो हे पाड़े वारी खे ॿुधाईंदी आहे तूं पई ए पाड़े गानो न भला लाॾो ॿुधाए लाॾो लाॾो भेण लाॾो ॿुधाए लाॾो ॿुधा लाॾो तूं त ॿुधा पोइ ॿुधायां होॾे होॾे था ॿुधूं हल हेॾे हेॾे अची हिते अची ॿुधाए असां ॿई था तोखे ॾिसूं पिया ॿुधाए हाँ ऐं मूंखे किथे था ॾिसां ऐं मांखे ॾिसां आउं ॾिसां पियो हे दर फोटू परियां कैमरा लॻो पियो अथई ॾिस त सही घर में अगो सहिरो ई ॿुधाए थी सहिरो ॿुधाए को लाॾो ॿुधा चेतो मूंखे फेरो ॿुधा हा जीअं हा ॿुधाए ॿुधाए ए तूं त भाउ मूंखे ॿुधा ए सुमेर भुट्टो ॿी शादी पियो करे सेरो ॿुधाए ए माराईंदे मूंखे तो इतो ई माराईंदो भेण न हा ॿुधाए हा ॿुधायां थी को यादि करियां को दिलि ते त अचे मोर थो टिले राणा उहो ॿुधाए मोर तो टिले राणा हा हा असांजा सिंधी इलाही गाना आहिनि या लौंग फोटा थालीअ में आऊं खणियो पई अचां राणनि मुंहिंजे अॻु में आऊं नचंदी अचां वाह 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 हा लौंग फोटा थालीअ में आऊं खणियो पई अचां लौंग फोटा थालीअ में आऊं खणियो पई अचां ऐं राजा भाउ मुंहिंजो अॻु में आऊं नचंदी अचां ए सुमेर भा मुंहिंजो अॻ में आऊं नचंदो मां पोयां इहो असांजो महिमान आयो हुयो पोइ मुंहिंजे अॻु में आऊं नचंदी अचां महिरबानी अदी ज़ुलेखा थैंक यू वेरी मच हमारे शो में शामिल थिया पाण जेको आहे सो महिरबानी अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे बिल्कुलु अॼु औरतुनि जो आलमी ॾियारो आहे त अॼु पाण वुमेंस डे ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी अदड़ियुनि खे प्रोग्राम में शामिल रखंदुसि बाक़ी न त सुमेर त मूं वटि आई आहे कचहरी जे लाइ न पाण त वेठा ई वेठा आहियूं पंहिंजो केरु आहे पंहिंजी हीअ सॼी सिंध आहे बसि सभु असांजूं अमड़ियूं भेनरियूं इहे पई फ़ोन कंदियूं असां सुमेर तव्हां खां मां पुछियो त तव्हां जेको आहे सो ईअं बचपन में हीरोज़ खे ॾिसी ऐं तव्हां जेको आहे सो चयो त मां बि हीरो हुजां कहिड़े हीरो मां ॾाढा इंस्पायर हूंदा कहिड़े हीरो जूं तमामु घणी फिल्मूं ॾिसंदा यार असां वटि ॾिठो वञे त इंडियन जेके मूवीज़ आहिनि उहे तमामु घणियूं ॾिठियूं वेंदियूं हुयूं हाणे त अची पहिरियों स्टार्टिंग में जॾहिं असां नंढड़ा हुयासीं स्कूल लाइफ जी ॻाल्हि थो कयां मां त उन्हनि टाइम्स में जेको हीरो वणंदो हुयो पर्सनैलिटी वाइज़ ऐं उनजी काई बि असां मूवी मिस न कंदा हुआसीं संजय दत्त हीरो मूंखे वणंदो इन जा वरी रीज़न्स बि आहिनि रीज़न्स इहे आहिनि त जॾहिं सुनील दत्त जेको हुयो उनजो पीउ ऐं उनजी माउ जेका नरगिस हुई उहा लाड़काणे में बि असांजे माइटनि वटि ईंदा हुया अच्छा हा सरदार पीर बख्श भुट्टो साहिबु हुयो उन्हनि ॾे ईंदा हुया पोइ उते वरी मुंहिंजे ॾाॾे सां बि रिज़बलेंस थी उन्हनि जी मुंहिंजो ॾाॾो बि उनजो मूड हुयो त मां कोई मूवी में हा कयां त मूंखे यादि आहे त ॾाॾो मूंखे किसो ॿुधाईंदो त सरदार साहिबु असांजी परॾाॾी खे चयो त मां नंढड़े खे छॾ त बम्बई वठी वेंदसि तव्हांजे लाइ न मुंहिंजे ॾाॾे जे लाइ मुंहिंजो ॾाॾो त नंढड़ो हूंदो त मुंहिंजी परॾाॾी चयो त न बाबा असां न छॾींदासीं हिनखे चयईंसि बाबा छॾ नंढड़े खे बम्बई वठी वेंदसि फिल्मूं कराईंदसि पोइ अनफॉर्चुनेटली हो न वञी सघिया हो न विया त वरी पोइ असां ॾिसंदा ई रहंदा हुआसीं फिल्म्स त संजय सां गॾु हिकु अजीब माना असांजी अटैचमेंट हूंदी शुरू खां वठी माना घर जो भाती हो हा घर जो भाती ईअं लॻंदो हो त हे पंहिंजो ई माना हा पंहिंजो ई आहे हिकिड़ी बाक़ी संजय दत्त तमामु घणो टाइम ॾिनो ऐं उनजी उन ते पूरी ज़िंदगीअ ते हिकिड़ी फिल्म बि ठही संजू बाबा त वॾी स्ट्रगल आहे हिन माण्हू जी ऐं हक़ीक़त आहे इहा सुमेर त जंहिं माण्हूअ जंहिं बि महिनत कई आहे अच्छा आहे ॾिसो कोन पर हाणे जेकॾहिं दोस्त हुयो त पोइ ॾिसंदे वठंदासीं ठीकु आहे न तुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे इंस्पेक्टर चयो मां ॻाल्हाइण थो चाहियां सुमेर जो दोस्त आहे बिल्कुलु पर ॻाल्हि इहा आहे त वुमेंस डे आहे पाण यार तोड़े नथा सघूं पर जेकॾहिं तव्हां फ्रेंड आहियो त तव्हां प्लीज़ अची सघो था जी अस्सलाम वालेकुम
वालेकुम साईं केरु पियो ॻाल्हाए? अदा काशिफ सुमरो पियो ॻाल्हायां भाईजान। ज़बरदस्त ज़बरदस्त, छा हाल आहे काशिफ भाउ, कीअं आहियो? खैरियत सुमेर भाउ, तव्हां कीअं आहियो भाईजान? तबियत कीअं तव्हांजी? ठीकु अल्लाह जो करम लॻो पियो आहे। लॉन्ग टाइम नो सी सर, बस ये तव्हांखे ॾिठोसीं, तव्हांजो दीदार थियो, मुंहिंजो भाउ खे फ़ोन कयां। थैंक यू। भाउ खे रिगार्ड्स ॾियां हेॾे वक़्त खां पोइ। भाउ जो दीदार भला टीवी ते थियो इंशाअल्लाह ताला। थैंक यू थैंक यू। न न, हा। तव्हां सां गॾु असांजे दिलनि जा रस्ता आहिनि ऐं इहे मोहबतूं कॾहिं ख़तमु न थींदियूं। अलाह साईं तव्हांखे शाद ऐं आबाद रखे। इंशाअल्लाह मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं पियूं तव्हांजो असांजो। पंजतन पाक जे अमान में रहो भाउ। वॾी महिरबानी वॾी थैंक यू महिरबानी। सर, थैंक यू सर, थैंक यू। साईं जी स्पेशल कॉल हुई। साईं चयो मां दोस्त आहियां सुमेर जो, इन जे करे हुनखे असां कॉल ते वरितोसीं। हाँ साईं बिल्कुलु। काशिफ साहब सिविक सेंटर में हूंदा आहिनि, MR में मोटर रजिस्ट्रेशन में हूंदा आहिनि। तमामु ऐं अॼुकल्ह त ॾाढी भरमार लॻी पई आहे गाॾियूं पंहिंजे नाले ते कराइण। तमामु सुठी तबियत जो मालिक, नाइस माण्हू, मां जेतिरी तारीफ़ कयां घटि आहे हुनजी। मोतबर काशिफ साईं, तव्हांजे साम्हूं मुंहिंजो ऑफिस आहे, कॾहिं अचो त ज़रूरु मोस्ट वेलकम। ऐं SSU तव्हांजे साम्हूं आहे, राजा मेमण मुंहिंजो नालो आहे। तव्हां जॾहिं दिलि चवे अचो, असांजी कॉफ़ी पियो, चांहि पियो, मज़ो अची वेंदो तव्हांखे। ऐं ज़रूरु अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। सुमेर ऐं मां त गॾु ई गॾु हूंदा आहियूं शाम जो, पर लव यू सर, तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया, थैंक यू वेरी मच। जी सुमेर, त संजू बाबा खां करे यार हिकिड़ो संजय दत्त, ॿियो अक्षय कुमार, टियों शाहरुख खान, बचाई छा? बसि इहे टे ॾाढा हॉट फेवरेट आहे। हिननि जी काई फिल्म अचणी न आहे ऐं असांजी एडवांस बुकिंग लॻी। हीरोइन कहिड़ी सुठी लॻंदी? हीरोइन काई बि हली वेंदी। तॾहिं छा आहे, तॾहिं हीरोइन जो कॉन्सेप्ट न हूंदो असां वटि, तॾहिं रुगो हीरो जो कॉन्सेप्ट हूंदो त हीरो केरु आहे। हा, ऐं तॾहिं इहो हूंदो त यार अॼु हिन फिल्म में 4 हीरो अथई, 4 हीरो, इहा दवा जी हूंदी, इहा ज़बरदस्त हूंदी। 4 हीरो वारी ॾिसंदा, हिकिड़े हीरो वारी कोन था ॾिसूं। जीअं इहा त्रिमूर्ति आई, नंढा हुयासीं, हिन में जैकी श्रॉफ हुयो, शाहरुख खान हो, अनिल कपूर हुयो, त असां चयोसीं त बाबा इहा त ॾिसणी आहे। वरी करण अर्जुन आई त मूंखे यादि आहे तॾहिं 10 रुपए में कैसेट ॾींदा हिकिड़े ॾींहं जे लाइ, 5 रुपया 5 रुपया 10 रुपया। पर जेका नई फिल्म ईंदी उनजो 100 रुपयो एडवांस वठंदा, त 100 रुपयो ॾियो, एडवांस 30 रुपया किरायो, 30 रुपया किरायो 3 कलाकनि जे लाइ, 3 कलाकनि जे लाइ ॾींदा। पोइ असां उहे बि वञी खणंदा हुआसीं त न यार फिल्म त ॾिसणी ई ॾिसणी आहे। न इहो बि हिकिड़ो पंहिंजो वक़्तु हुयो, दौर हुयो। तव्हां ॾिसो पंहिंजे मोबाइल में, फ़ोन में तव्हां ड्राइव कंदे तव्हां मूवीज़ पिया ॾिसो, सभु ज़बरदस्त। हाणे उहो चाम बि ख़तमु थी वियो आहे फिल्म जो। ख़ासि या ॾिसो त इहो बि दौर हुयो जॾहिं सिंधी मीडिया आई, जॾहिं चैनल्स आया असांजा, सिंध TV, KTN, ओवरऑल जेके बि चैनल्स आया, बहिराण आहे, आवाज़ आहे, धरती आहे, जेके 6-7 जेके चैनल्स अची विया सिंधी मीडिया में, त इन्हनि बि ॾाढा स्टार्स जेको आहे सो, नो डाउट इन खां पहिरियों सिंधी सिर्फ़ु 2 कलाक हूंदो, कलाक हूंदो, नाटक रंग जेको तव्हांजो मामो बि बिल्कुलु प्यारा। हा, मुंहिंजो मामो, मां बि एज़ अ चाइल्ड आर्टिस्ट PTV ते कमु कयुमि नंढे हूंदे, जॾहिं सभु सिंधी चैनल न हूंदा हुया। पोइ आहिस्ते आहिस्ते चैनल्स खुलिया, असां आयासीं, ऐं असांजो जेको सिंधी जेका शऊर आहे आर्टिस्टनि जो, उहो तक़रीबन सिंधी मीडिया उन्हनि खे ॾिनो ऐं स्टार्स बि ठाहिया हुन। हिकिड़ी कॉल था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा राजा छा हाल आहे? ठीक आहे अदी बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। मुंहिंजी भेण, तुंहिंजो नालो छा आहे? अदा मुंहिंजो नालो शाज़िया आहे। शाज़िया, मुंहिंजी भेण किथां पई ॻाल्हाए? शाज़िया टंडो जाम खां। टंडो जाम खां। तोखे यादि आहे हिकिड़ो गानो कयो सुमेर भुट्टो जंहिंमें शाज़िया हुनजी हीरोइन जो नालो? न अदा न अथई यादि? हलो, मुंहिंजो महिमान मूंसां गॾु आहे, हुन सां का ॻाल्हि ॿोल थी सघे थी? सभ खां पहिरियों तव्हांखे हैप्पी वुमेन्स डे, मुबारक हुजनि औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जूं। ख़ैर मुबारक। छा कयो अॼु सॼो ॾींहुं, कीअं माना औरतुनि जो ॾिहाड़ो मल्हायो? बस सही मल्हायो, बस घर में ई वासी। घर में ई हुया? जी अदा। त अॼु जहिड़ो न कयो हूंदो, अॼु कंहिंजी गिला न कई हूंदी? न कंहिंजी बि न। न भेण, अस्सलाम वालेकुम भेण। वालेकुम सलाम अदा। एॾा अदी हूअं जेको अॼोको ॾींहुं आहे न, अॼोके ॾींहं ते वुमेन्स खे करणी हूंदी आहे रेस्ट घर में। मानी बि मर्दनि खे पचाइणी हूंदी आहे, कपिड़ा बि उन्हनि खे ॾियणा हूंदा आहिनि। अॼु तव्हांजो माना बादशाही वारो ॾींहुं आहे। अॼोके ॾींहं लाइ तव्हां प्रिंसिस आहियो, क्वीन्स आहियो माना। जी हा। अॼु माना तव्हां वॾेरी सम्झो पाण खे। न हूअं बि सिर जो ताज हूंदियूं आहिनि, औरतूं असांजे घरनि जूं हूंदियूं आहिनि, ऐं तूं इहो जेको आहे जहिड़ो कराईंदे, हर भरू फछड़ी कराईंदे, तो अदी ॿियो भलीकार, ॿियो ख़ुशि वेठी आहे? जी अदा राजा, मुंहिंजो नंढड़ो फरमान अली आहे। हाँ, फरमान अली के सलाम। नंढड़ी फलकनाज़, वो तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रही आहे। नंढड़ी फलकनाज़ के भी खोड़ सारो प्यार इन्हनि ॿिन्ही जे लाइ। हो नानी तेरी मोरनी को मोर ले गए, अरे नानी तेरी मोरनी को मोर ले गए, बाकी जो बच्चा था काले चोर ले गए। ठीक है?
जी अदा मुंहिंजो घर वारो परवेज़ अली वो बि ॾिसी रहियो आहे तव्हांजो प्रोग्राम। उनजी महिरबानी ठीकु आहे थैंक यू वेरी मच अल्लाह हाफ़िज़ पाण हिकिड़े सुठे गाने जी तरफ़ हलूं अहमद मुगल जो प्यारो आवाज़ ऐं अंदाज़ बिल्कुलु टे खे एंजॉय कजो असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक जी, खुश आमदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी इन ख़ूबसूरत महफ़िल में हिकु दफ़ो ॿीहर चवां थो भलीकार। अॼु वोमेंस डे ऐं वोमेंस डे ते असांजूं अदड़ियूं, असांजूं भेनरूं, असांजूं माइरूं असांखे कॉल कनि पियूं ऐं स्पेशली मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध टीवी जी रिवायत रही आहे त सिंध टीवी हमेशह जेको आहे सो नवनि आर्टिस्टनि खे जेको आहे सो मौक़ो ॾिनो आहे। ऐं जीअं मां पंहिंजे शो में पहिरियां बि ॿुधाए चुको आहियां त मां मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां जंहिं माण्हू खे शौक़ु हूंदो आहे आर्ट सां, चाहे वो सिंगर थियणु चाहे, चाहे वो पोइट थियणु चाहे, चाहे वो एक्टर थियणु चाहे, चाहे वो मॉडल थियणु चाहे या कुझु बि शोबिज़ में उहो थियणु चाहे, त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां पंहिंजे शोज़ में उन माण्हू खे ज़रूरु प्रमोट कयां। मुंहिंजो हिकिड़ो कॉलर जेको काफ़ी दफ़ा आयो आहे मुंहिंजे शो में सिंध टीवी ते लाइव विथ राजा में, ऐं कोयटा जो कॉलर आहे। कोयटा मां उहो कॉल कंदो हुयो ऐं हमेशह उनखे मां लाइव इहो चवंदो हुउसि त तोखे अचिणो आहे त हलियो अचु, तुंहिंजे लाइ हीउ इन ई स्टूडियो, हीउ सिंध टीवी जो स्टूडियो, हीउ हिन जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। तमामु सुठे सुहिणे आवाज़ जो मालिक, ऐं मूंखे कॉल कंदो, तव्हां सम्झी विया हूंदो जंहिं हीउ गानो बि मूंखे ॿुधायो, कहानी सुनो ज़ुबानी सुनो मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था। सम्झी विया न? तो बिल्कुलु अॼु जे शो जो गेस्ट मुंहिंजो लाइव विथ राजा जो कॉलर काशिफ अली जेको कोयटा खां ऐं अॼु असांजे शो में पहुतो है। काशिफ, क्या हाल है आपके? अल्हम्दुलिल्लाह सर, आप सुनाए खैरियत से? मैं बिल्कुल ठीक ठाक हूँ, आपको खुशामदीद कहता हूँ अपने शो लाइव विथ राजा में। तुम तो बहुत खूबसूरत भी लग रहे हो और तुम तो लेकिन आप सर ज्यादा लग रहे हैं। अभी मुझे डर लग रहा है कि ये सिंध टीवी वाले मुझे निकाल के तुम्हें ना रख ले। नहीं सर, हमें लगता था कि आप सिर्फ टीवी पे प्यारे लगते हैं, लेकिन लाइव आप ज्यादा प्यारे हैं माशाल्लाह। कैसे आप ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह सर, आप खैरियत से? मैं बिल्कुल ठीक ठाक हूँ, आपको खुशामदीद कहता हूँ। और कैसा लग रहा है आज मेरे शो में? अब हमेशा कॉल करते रहे हो, आज मेरे शो में लाइव आप बैठे हो, कैसा लग रहा है? सर बहुत ही प्यारी फीलिंग्स हैं ये, क्योंकि मैं हमेशा से, मेरी फैमिली सारी पूरी फैमिली आपका शो देखती हैं और बहुत ही अम्मी का ये फेवरेट शो है, तो उनकी ये ख्वाहिश थी कि मैं यहाँ पे आऊँ। हाँ। और थैंक्स टू यू कि आपने यहाँ पे हम जैसे जो थैंक्स टू योर मम्मा। बिल्कुल ऐसे सर। मैंने मेरे शो में अभी मैंने सोचा था कि मैं कुछ ईद के बाद इंशाल्लाह अपने शो में गेस्ट भी बुलाऊंगा और सारी चीज़ें करूंगा, लेकिन आपने मुझे कहा कि मेरी मम्मा की ख्वाहिश है कि मैं इस शो में आऊँ। बिल्कुल ऐसे है, और स्पेशली सर क्योंकि मुझे बड़ी ख्वाहिश भी थी आपसे मिलने की, तो बहुत ही अच्छा लग रहा है, बहुत ही अच्छा लग रहा है। मैं अल्फाजों में नहीं बयान कर सकता। बहुत शुक्रिया, आप आए हो, हमारी महफिल में हमारे साथ हो। एक कॉल लेते हैं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। के रहे? जी अस्मा पियाला हैदराबाद खां। के रे अस्मा? जी जी। अदी अस्मा के भली कार तो चवा दिल जी गहरायुनि सां। जी अदी अस्मा छा कंदी आहे मुंहिंजी भेण? हाउस वाइफ आहियां। हाउस हस्बैंड छा कंदो आहे तव्हांजो? फौजी आहे मुंहिंजो घर। फौजी आहे। अॼु वोमेंस डे ते उहो बि कोन हूंदो? जी न, अॼु वो छा कजे, न त तव्हां कपिड़ा बि धोरायो था, अॼु थांव बि मलरायो था, अॼु मानी बि पचरायो था, त चओ था अॼु असांजो औरतुनि जो आलमी ॾियारो आहे, असां रेस्ट कंदासीं, सुकून कंदासीं। उहो असां एॾो मसरूफ़ हूंदो आहे वीचारे खे टाइम ई एतिरो कोन मिले। बसि छा कजे छा कजे। अदी भली कार, मुंहिंजे शो खे ॾिसंदा आया हो कॾहिं खां? जी अदा काफ़ी ॾींहं थिया आहिनि, हाणे ॾिसंदी आहियां, पहिरीं कोन ॾिसंदी, पर हाणे तव्हांजो प्रोग्राम सुठो लॻो आहे। छो पहिरीं सुठो कोन लॻंदो हुयो? न पहिरीं सुठो लॻंदो, पर एतिरो टीवी कोन ॾिसंदा। एतिरो टीवी कोन ॾिसंदी, हाणे तूं टीवी ॾिसी पई? जी जी हाँ टीवी ॾिसां। चलो चलो सुठी ॻाल्हि आहे अदी, भली कार। सोचा तव्हांखे अॼु औरतुनि जो आलमी ॾियारो आहे, तव्हांखे मुबारक हुजे, हैप्पी वोमेंस डे। हा ख़ैर मुबारक। छा कयो सॼो ॾींहुं, कहिड़ी मसरूफ़ियात रही? जी कहिड़ी मसरूफ़ियात रही अॼु सॼो ॾींहुं? बसि घर में बसि इहो ई कुझु खाइण पचाइण इहो ई आहे बसि, ॿियो त कुझु कोन्हे। अॼु मुंहिंजे शो में गेस्ट वेठा आहिनि, सुमेर भुट्टो मूंसां गॾु वेठो आहे, उन सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदा? बैलेंस ही ख़तम थी वियो छा? महांगाई त वधी वई आहे यार, छा कजे। सर बसि हाणे इहो कंहिंखे चई कंहिंखे चवंदासीं महांगाई जे हवाले सां असां त रड़ियूं करे करे थकिजी पिया आहियूं, पर कंहिंजे कन ते का जुआ ई नथी चो। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, काशिफ जो गिटार तूं फुरे वरितो? न मां फुरे न वरितो आहे, हे काशिफ मूंखे ॾिनो आहे, मूंखे असल में गिटार वणियो पए, वेरी गुड। पोइ हुन मूंखे ॾिनो त मां हुनखे चयुमि यार हल तूं ॾिनो आहे त भला मां थोरो जेका कुझु न कुझु करण जी ट्राई कयां थो, मां सिखंदुमि हिनखे, अगरि हिन ॾिनो आहे त मूंखे हलाइण न ईंदो आहे। पर हींअर मूंखे तो ब्रेक पे ॿुधायो गानो ज़बरदस्त पे ॿुधाई। न मां ईअं हिकिड़ो वो देव सर वो का है उसकी वो होते, क्या बात है, क्या बात है। काशिफ से भी सुनेंगे, लेकिन एक गाना आपसे भी सुन रहे हैं। क्या करे भाई? हाँ
ले मां मुके गानो खैर मां सिंगर मैं जो नहीं अभी हूं। जो तुमने सुनाया ब्रेक में यार, मैं सिंगर नहीं हूं, ले सर लेकिन इसकी ले लें ताकि ये हाँ। मुझे ये समझ में ही नहीं आएगा। बचपन चलो, में जो लेकिन 10 पैसे 25 पैसे 50 पैसा नहीं निकालते थे तुम जेब वो से? बिल्कुल ऐसे है। वो ऐसे ही है, ऐसे ऐसे पकड़ो जी। हाँ एडो ब्रेक वठबो आजा। हाँ तुम्हारा प्यार चाहिए मुझे जीने के लिए, आहा, मुझे हर घड़ी दीदार चाहिए, तुम्हारा प्यार चाहिए मुझे जीने के लिए। वाह सो त गिटार मूंखे मिली चुको आहे ऐं हाणे मां हिन ते प्रैक्टिस कंदुमि ऐं अॻिते हली कोई सुठो गानो तव्हां सभिनी जी नज़र कंदुसि मां। चले ज़बरदस्त ज़बरदस्त आवाज़ जो मालिक काशिफ और काशी उर्फ काशी जो अपना इसका चैनल भी है यूट्यूब भी, उस पर भी ये मेरे ख्याल से रखता रहता है, सही है कुछ। चलो तुम आज क्या सुना रहे हो हमें? पहले तुम्हें ज़रूर अपनी फरमाइश करूंगा, रिक्वेस्ट करूंगा कि जो मैं पहली दफ़ा मुझे कॉल पे सुनाया था बिल्कुल सर, वही सुनाओ, तो लोगों को यकीन हो कि ये वही है। बिल्कुल सर। हाँ कहानी सुनो जुबानी सुनो, मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था, मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था, दीवाना हुआ मस्ताना हुआ, तेरी चाहत में कितना फसाना हुआ, तेरे आने की खुशबू तेरे जाने का मंजर, तुझे मिलना पड़ेगा अब जमाना हुआ, सदाएं सुनो जफाएं सुनो, मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था, मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था, है तमन्ना हमें तुम्हें आए, तेरे हाथों पे मेहंदी अपने नाम की सजाएं, तेरी ले ले बलाएं, तेरे सदके उतारे हमें तुम्हें मास्टर अपना बनाए, नहीं मुश्किल वफा जरा देखो यहाँ, तेरी आँखों में बसता है मेरा जहां, कभी सुन तो जरा जो मैं कह ना सका, मेरी दुनिया तुम ही हो तुम ही आसरा, दुआएं सुनो सजाएं सुनो, मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था, कहानी सुनो जुबानी सुनो, मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था। क्या बात है, क्या बात, जबरदस्त जबरदस्त। माइक में प्रॉब्लम आ गई थी इसलिए मैंने कहा थोड़ा आपको गोल घुमाऊं, थोड़ा आप उल्टे घूम गए ना वापस। लेकिन अब माइक मेरे ख्याल से ठीक थी, लेकिन बेहतर। बहुत अच्छा गाया आपने, बहुत अच्छा गाया। ये कैफी खलील का गाना लिखा हुआ है, कंपोज भी उसी ने किया है। और सर मैं आपको क्योंकि मैं पहले लिखने का शौक नहीं था, लेकिन अभी मैंने एक अपना गाना खुद लिखा भी है, 90s का टच है उसका। वाह वाह। और उसके जो लिरिक्स हैं आई होप कि आपको पसंद आएंगे। वो कंपोज भी मेरी है, मैंने खुद किया उसको। अच्छा, और लिखा भी खुद है मैंने। चलो पहले तो मैं आपको बताऊं कि मैं कोशिश करता हूं कि अपने जगह पे किसी को आने ना दूं, हीरो मैं ही रहूं। तो इसलिए बिल्कुल सर, आप ही रहेंगे। मेरी मॉडलिंग में एक गाना है, वो सुन लेते हैं चैनल पे, फिर उसके बाद आप क्या इंशाल्लाह इंशाल्लाह। तो एंजॉय करना खूबसूरत ट्रैक।
मिलने लगे सनम, जब से जुड़े हैं सिलसिले, आँखों से रूठ कर नींदें चली गई, ना जाने कैसे दिल मिले, ना जाने कैसे प्यार हुआ, न जाने कब इकरार हुआ कि अपनी बात बन गई। ला 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 ला। हे 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 आहा, छा कजे छा कजे छा कजे। वेल जी, कुछ कोन कंदासीं, मोहबतूं वंडींदासीं। सुमेर भुट्टो ऐं काशिफ़ असांजो कॉलर जेको अॼु असांजे प्रोग्राम में गेस्ट आहे। हिकिड़ी कॉल था वठूं जी कोयटा खां। जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं सर, आप ठीक है? मैं बिल्कुल ठीक ठाक। आप कौन बात कर रही हैं, कहाँ से बात कर रही हैं? कोयटा से कर रही हैं, लेकिन कौन बात कर रही हैं? जी सर, कोयटा से नायाब बात कर रही हूँ सर। नायाब, नायाब को खुशामदीद कहते हैं हम अपनी महफिल में। कैसी हो नायाब? बहुत शुक्रिया सर, अल्हम्दुलिल्लाह। आप ठीक है? मैं ठीक ठाक। आज मेहमान भी कोयटा का बिठा है। जी सर, इसीलिए हम लोगों ने भी कॉल कर ली कि हमारे मेहमान आए कोयटा के, तो हम कॉल ना करें। कोयटा इसकी कॉल सुनी है आपने पहले कभी? जी सर, कॉल सुनी हुई है मैंने। तो कोई इसका कोई रिश्ता विश्ता तो नहीं है आपके साथ? कोई भाई, कोई कजिन? नहीं सर। हाँ चले, कोयटा का है तो शहर का तो रिश्ता है ना। जी, शहर का रिश्ता है कि कोयटा के हैं। चलो, आपको खुशामदीद कहते हैं नायाब। वैसे शो आप मेरा देखती रहती हैं? जी सर, मैं रूटीन में आपका शो देखती हूँ। चले, वेलकम कहते हैं। तो समझ में आ जाती है सिंधी आपको? जी सर, समझ आती है, लेकिन बोलना नहीं आता। तो कभी कभी मैं उर्दू में भी गाने गा देता हूँ, कभी उर्दू कॉलर भी आ जाते हैं। जी सर, माशाल्लाह आपकी आवाज़ बहुत प्यारी है। चले, बहुत बहुत शुक्रिया। ये आपकी समातों का कमाल है। आवाज़ वैसे अच्छी नहीं है? जी सर, बहुत अच्छी है। अच्छा, थैंक यू। आप भी तो आज कुछ सुना दें। आज वोमेंस डे है, तो आपको सबसे पहले तो हैप्पी वोमेंस डे। आपको बहुत बहुत मुबारक हो, औरतों का आलमी दिन। और आज मेरे पास दो गेस्ट मौजूद है ना। एक तो सुमेर भुट्टो साहब है, जो बहुत ज़बरदस्त आर्टिस्ट है हमारे सिंध के, और काशिफ मेरा कॉलर आज के बाद सेलिब्रिटी है। आज शो में आ गया, तो आज के बाद ये मेरे लिए भी सेलिब्रिटी है और आप सबके लिए भी है। तो आप किससे बात करना पसंद करेंगी अभी? सबसे पहले बताएं। सर, मोहम्मद काशिफ साहब। मोहम्मद काशिफ जी। मोहम्मद काशिफ जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसे हैं सर, आप ठीक है? अल्हम्दुलिल्लाह, आप खैरियत से? बहुत शुक्रिया सर। सर, अच्छा आपसे एक रिक्वेस्ट करनी थी जी, कि आप हमारे कोयटा से आए तो बहुत खुशी हुई है। थैंक यू। तो एक रिक्वेस्ट करनी थी, एक सॉन्ग सुना दे। जी, कौन सा? लेकिन पाकिस्तानी तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। तुम्हें दिल सर, आपकी कॉल मैंने सुनी थी, मुझे आपकी आवाज़ बहुत अच्छी लगी। थैंक यू, थैंक यू। एटीट्यूड आ गया है बंदे में, देख रहे हो? एक्चुअली थैंक यू जी। जी बिल्कुल सर, बनता है। आपके साथ बैठा हूँ तो बनता है थोड़ा बहुत। नहीं, वैसे ये जो कॉल थी वो ऐसे होनी चाहिए थी, संगे जोड़े। बिल्कुल ऐसे, बिल्कुल ऐसे। जी, नायाब सुमेर भुट्टो भी बैठे हुए हैं। सुमेर से कुछ बात करेंगे। जी सर, बहुत वेलकम करते हैं उनको भी। अरे हम आपको वेलकम करते हैं मेरी बहन, हम आपको वेलकम करते हैं। हमें ज्यादा पश्तो नहीं आती, थोड़ी बहुत सी आती है। तो सर, पश्तो हमें भी नहीं आती। सर, पश्तो हमें भी इतनी नहीं आती, बस लेकिन रहते कोयटा में। अच्छा, रहते कोयटा में आप? वैसे आपकी जबान कौन सी है? सर, हमारी जबान पर्सनली सराइकी है। ओए किड़े हाल हैं? तो सारे तो तुसा सराइकी जी गला सकते हो आसान नाल। क्या हाल? ठीक है सर, मैं अल्हम्दुलिल्लाह ठीक वे। तुसा को आखे सू भली करे आयो वे तुसा असाडी महफिल जी आया नु। बहुत शुक्रिया सर। इतनी नहीं आती, थोड़ी सी समझ। तो मुझे भी नहीं आती इतनी, लेकिन मैं भी थोड़ी टूटी फूटी बात कर लेता हूँ। बस यही तो सर आपकी। नया भी आज आपसे मेरी कट्टी भी है, ठीक है? आप सर इतना इखलास से बात करते हैं, आपका इखलाक इतना अच्छा है कि आपका शो देखने के लिए हम इंतजार में होते हैं कि कब 10 बजेंगे और सर। तो आज आपके कोयटा का मेहमान है इसलिए कॉल की। वैसे आपको अच्छा लगता तो आप आ जाती पहले ही कॉल पे। नहीं सर, मैंने काफी दफा कॉल की है, लेकिन मेरी कॉल लगती नहीं है। नहीं, आज इस दफा मेरी खुशकिस्मती थी कि हमारे गेस्ट भी कोयटा के और हमारी कॉल भी मिल गई। चले, अभी आप रेगुलर कॉलर बन जाइएगा, तो कभी आप कराची आए तो हमारे शो में आप भी गेस्ट बन सकती हैं। जी सर, बहुत शुक्रिया। तो कुछ आप भी सुना दें अपनी आवाज में। मैं सुना दूं? जी, कुछ सुनाएंगी तो फिर आगे से हम सुनेंगे ना। चलिए सर, एक थोड़ा सॉन्ग सुना देती हूँ। जी, सुनाए। इधर आ जाए मास्टर जी, सुनाए। आज हम तुम हो सनम, मिलके ये वादा करें,
आज हम तुम हो सनम मिलके ये वादा करें, मैं तेरे दिल में रहूं तू मेरे दिल में रहे, आज हम तुम हो सनम मिलके ये वादा करें। वाह भाई वाह, जबरदस्त जबरदस्त। नायाब, थैंक यू वेरी मच नायाब, थैंक यू वेरी मच। बहुत आप समझिए फरमाइश कौन सी थी? तुम्हें दिल लगी, तुम्हें दिल लगी, वो आप सुनते हैं, ज़रूर सुनते हैं। थैंक यू वेरी मच नायाब, थैंक यू नायाब। असां अच्छा सुमेर, हाँ सर, कॾहिं तव्हांखे ईअं ॻाइण सां बचपन खां वठी को दिलचस्पी रही त यार गानो ॻाइजे, सिंगर थिजे? हा यार जेका नंढपिण जी उमिरि हूंदी आहे न, हा, उन में इंसान हीरो भी थियण चाहींदो आहे, सिंगर भी थियण चाहींदो आहे, पायलट भी थियण चाहींदो आहे, क्रिकेटर भी, डॉक्टर भी थियण चाहींदो आहे। वो नंढे होंगे, आप समझ रहे हो, बचपन के जो दिन होते हैं उसमें इंसान सारी चीजें करना चाहता है। वो डॉक्टर भी वही बनना चाहता है, पायलट भी वही बनना चाहता है, सिंगर भी वही, हीरो भी वही। तो हमारे अंदर भी ये सारी चीजें थी, क्योंकि हम भी इसी माहौल के अंदर पले बड़े, खेले कूदे हैं, तो ये सारी चीजें हमारे अंदर पहले से ही थी। लेकिन ये नहीं था कि चलो एक प्रोफेशन के तहत इसको लेके हम लोग आगे चलेंगे। लेकिन सही है, गा लेते हैं, लेकिन आप सिंगर हो, हम बाथरूम सिंगर हैं। नहीं सर, नहीं ये बात ये है कि आप जी सर, ये असल में होता है शौक पे। ये नहीं है कि कोई बाथरूम सिंगर है, इवन कुछ भी, ये टैलेंट की कोई भी वो नहीं है और शौक का कोई मोल नहीं है। अरे शौक तो हमें सारी चीज़ों का है, ऐसी कौन सी चीज़ है दुनिया के अंदर जिसका हमें शौक नहीं है? बिल्कुल ऐसे है, तो जो शौक हो इंसान को वो शौक पूरा करना चाहिए। बिल्कुल। अच्छा सुमेर, आफ्टर लॉन्ग टाइम स्क्रीन ते अॼु शो में वेठा आहियो, ऐं मुंहिंजी दिलि थी चए हाणे आउं हिकिड़ो प्रोजेक्ट कयां पियो सिन टीवी ते, इंशाल्लाह वेरी सून मूवी ठाहींदुसि, फिल्म ठाहींदुसि, त मुंहिंजी दिलि थी चए त तव्हां बि मूंसां उन फिल्म में गॾु कयो। तव्हांजी हिकिड़ी शिकायत रही आहे डायरेक्टर्स जी त टाइम ते सुमेर भुट्टो जेको आहे सो न ईंदो आहे सेट ते, छो, वजह छा आहे? यार ॾिस, मां इन जो जवाबु कीअं ॾियां? मां पहिरियां 2 ॾींहं वेंदो आहियां सेट ते टाइम ते, पहिरियां 2 ॾींहं मां वेंदो आहियां, पहले 2 दिन में जाता हूँ। लेकिन जॾहिं मां हुते पहुचंदो आहियां ऐं ॾिसंदो आहियां त कमु कीअं थो थिए, पहिरियों सीन, ॿियो सीन, टियों सीन, 3 सीन मां सम्झी वेंदो आहियां त हिते कीअं अचिणो आहे, कीअं वञिणो आहे, कहिड़ो कमु थिए पियो थो, कहिड़ो न पियो थिए। पोइ ॻाल्हाए कुझु न सघंदा आहियूं। हाणे शिकायत वारनि खे मां छा चवां त भाऊ तोखे कमु ई न ईंदो आहे त मां तो वटि छा बि। मां जॾहिं दोस्तनि खे ॿुधायो न, काफ़ी दोस्तनि खे, सुमेर बि मूंसां गॾु आहे, ॿिया बि कुझु दोस्त, छो त पहिरीं जेका फिल्म ठाही हुन में उमेर मूंसां गॾु हुयो, ऐं उमेर त ज़बरदस्त आर्टिस्ट बि आहे, ऐं उमिरि टाइम बि ॾींदो हुयो। उमेर चवंदो राजा साहब मां वेठो ई तव्हां सां गॾु आहियां, नो इशू। त उमेर हुयो, हाणे सुमेर आहे, ऐं इंशाल्लाह अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का, भले टाइम न बि ॾींदो त असां जेको आहे सो हिन खां टाइम वठी उते ई वञी नयासीं, न करे त जिते ई सुतो पियो आहे, जिते ई वेठो आहे, सो का ॻाल्हि कान्हे का। सो सुमेर थैंक यू वेरी मच, अवां महफ़िल जा मोर आहियो अॼु, ऐं अॼु पहिरियों ई मां शो में गेस्ट घुरायो, मां चयो न सुमेर अॼु मुंहिंजे फस्ट ॾींहुं, हाणे कोशिशि कंदासीं त असां ॿिया बि गेस्ट, सो अॼु कंदा आहिनि बुहाणी, छा चवंदा आहिनि, त तव्हां कई आहे बोणी छा, बोणी तव्हां कई आहे। न थैंक यू वेरी मच, तव्हां मूंखे हिन पंहिंजे शो में घुरायो, मूंखे तमामु घणो मज़ो आयो। अञा आहे, अञा शो आहे? हा न अञा आहे, फरमाइश करे वही है अदीक नायाब। जी सर, जी वो सुनाए, मेरे ख्याल से राहत फतेह अली खान का है। जी सर, जी सुनाए। सर नुसरत खान साहब क्या उन्होंने फिर इसको किया था जी। लेकिन मैं एक बात बताऊं, एक हमारा पाकिस्तान का बहुत ज़बरदस्त आर्टिस्ट है, उसने उसके साथ इवेंट्स भी किए हैं हमने, रहीम शाह साहब। बिल्कुल सर, उसकी झलक नजर आ रही है मुझे। बिल्कुल बिल्कुल। और दूसरा है कामी शाह, हमारे सिंध है, मेरे ख्याल से पश्तो है, लेकिन सिंधी बहुत सारे उसमें भी गाने गाए, तो उसका भी सिंधी चैनल से उसकी स्ट्रगल रही और वो उसने कहा, तो जी आप सुनाए। जी सर, आपको कहते हैं लोग कि आप रहीम शाह हैं? सर मुझे कभी कभी तो लोग कहते हैं कि आपकी शक्ल भी मिलती है, और आवाज़ का तो बहुत ही मुझे कॉम्प्लीमेंट देते हैं कि यार आपकी आवाज़ बिल्कुल रहीम शाह से मिलती है। वो एक्चुअली आपको इंशाल्लाह वो जब उनका गाना सुनाएंगे आप, मैं वो मुझे मेरा मोस्ट फेवरेट वही झलक आपको, क्योंकि आज वुमेन्स डे और स्पेशली जो और सर मां का गाना है वो मां ऐसे सर, बिल्कुल ऐसे सर। तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी,
तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर तो देखो, तड़पने पे मेरे ना फिर तुम हंसोगे। क्या बात है। जरा दिल किसी से लगा कर तो देखो। क्या बात है। ये इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए, ये इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए। एक आग का दरिया है और डूब के जाना है, दिल लगी भूल जानी पड़ेगी, खुदा के लिए छोड़ दो अब ये पर्दा, खुदा के लिए छोड़ दो अब ये पर्दा। कहें आज हम तुम नहीं गैर कोई, शबे वस्ल भी है, हिजाब इस कदर क्यों, जरा रुख से चल हटा कर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर तो देखो। क्या बात है भाई, क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है। इसके बीच में एक वो जो एक चीज आती है जी सर, वो थोड़ा सा जो खींचते थे इसको, दिल लगी, दिल लगी जी जी भूल जानी पड़ेगी, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, दिल लगी भूल जानी पड़ेगी, दिल लगी भूल जानी पड़ेगी, दिल लगी नहीं आसान, बस इतना समझ लीजिए, एक आग का दरिया है और डूब के जाना, दिल लगी भूल जानी पड़ेगी, तुम्हें दिल लगी। सर मुझे आपका साथ चाहिए होगा, पड़ेगी। इनका ये एक बड़ा ही प्यारा मिसर है, ये बहुत ही प्यारी लाइन है कि जी हो कुछ खेल नहीं इश्क की राग, कुछ खेल नहीं इश्क की रात, पानी न समझिए आग है आग, दिल लगी भूल जानी पड़ेगी, दिल लगी भूल जानी पड़ेगी, दिल लगी भूल जानी पड़ेगी, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी। क्या बात है। मोहब्बत की राहों में आकर तो देखो, क्या बात है, क्या बात। तड़पने पे मेरे ना फिर तुम हंसोगे। क्या बात है जी। जरा दिल किसी से लगा कर तो देखो। सर उनको तो मुकाबला जाहिर है कोई भी नहीं कर सकता, बहुत आला लड़के, लेकिन हम तो उनके आगे और आपने आज मुझे जो गिटार गिफ्ट किया है, पता नहीं कौन से जरासीम आ गए मेरे अंदर, मैं भी गा रहा हूँ यार। अच्छी बात है सर, असली यही तो चीज है। और ये खान साहब वाले, तुम खान साहब लग रहे हो मुझे, है ना? हाँ, नहीं गिटार हाथ में आया है तो ये जरासीम, ये नेचुरल चीज है। एक कॉल लेते जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ये ठीक है मां बिल्कुल ठीक है। मुझे अद्दी केयर पे गला है मारवी मारवी हैदराबाद मां जी जी भा हिकड़ी हुई मारवी मलीर जी, बी है मारवी हैदराबाद जी। हैदराबाद जी भलीकार। मारवी मुंहिंजी नंढी भेण जो नालो है, तव्हांखे ख़बर है? अच्छा हाँ, सही है भा, बताई भेण है माशाल्लाह भलीकार। तव्हां त आयो ई आयो, पर मां चाहे तव्हांखे ॿुधायां मुंहिंजी नंढी भेण जो नालो है। अच्छा हाँ, तव्हां वॾी भेण आहियो? वॾी भेण हाँ, तूं वॾी भेण, मां नंढड़ो आहियां, एॾी उमिरि थोड़ी आहे मुंहिंजी। ॿियो ख़ैर आदि मारवी? जी जी भा, तव्हां ॿुधायो? मां ठीकु आहियां। तव्हांखे औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो मुबारक हुजे, हैप्पी वोमेंस डे। भा ख़ैर मुबारक। शो ॾिसो पिया अॼु को? जी जी भा, माशाल्लाह प्यारा पिया लॻो। अॼु त मुंहिंजो हस्बैंड बि ॾिसे पियो। वाह वाह वाह। अॼु मुंहिंजा गेस्ट मौजूदु आहिनि। सुमेर भुट्टो खे तव्हां बिल्कुलु ॾिठो हूंदो स्क्रीन ते ड्रामनि में। जी जी भा, तव्हां ॾे सुमेर भुट्टो, मूं ॾे ज़ुनैर मुकल आहे।
अस्सलाम वालेकुम भेण, छा हाल आहे, कीअं आहियो? जी भाउ ख़ैर आहे, तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर लॻो पियो आहे। पहिरियों तव्हांखे औरतुनि जे आलमी ॾींहं जी मुबारक हुजे। जी जी भाउ, तव्हांजो हस्बैंड बि वेठो आहे हिते। जी जी, उन्हनि खे बि सलाम मुंहिंजे तरफ़ खां। ऐं उन्हनि अॼु तव्हांखे कहिड़ी डिश ठाहे खाराई? भाउ हींअर त ऑफिस मां आयो आहे। ऑफिस में आयो है न पोइ ऑफिस में आयो आहे त सॼो साल ऑफिस वेंदो आहे, अॼु खणी न वञे हा, हिकिड़ो ॾींहुं तव्हांजी ख़िदमत करे हा, तव्हां बाक़ी हुनजो घर संभाले वेठा आहियो। न उहो ॾाढो बिज़ी माण्हू आहे। भेण अॻे चवंदा माउ जे पेरनि जे हेठां जन्नत आहे, हाणे चवंदा ज़ाल जे पेरनि जे हेठां बि जन्नत आहे। इहा ॻाल्हि त सम्झायोसि। हाँ न इहो तव्हां सम्झायोसि न, तव्हां 12 महीना हुनजो घर संभाले वेठा आहियो। हा हा भेण सम्झायोसि। अदा ॿुधो तो मुंहिंजा भाउ। हेलो ॿुधे पियो मुंहिंजा भाउ। हा हा भाउ ॿुधे पियो भाईजान, छो भला यार अॼोको ॾींहुं औरतुनि जो ॾींहुं आहे। अॼोके ॾींहं में ज़ाल हुजे, भेण हुजे, माउ हुजे, धीअ हुजे, उन्हनि सभिनीनि औरतुनि जी ख़िदमत करणी आहे अॼोके ॾींहं में असांखे। ऐं सॼो साल 12 महीना न न भेण ॾिसो न, 12 महीना तव्हांजी ड्यूटी आहे। हिकिड़ो ॾींहुं अगरि असांजी ड्यूटी थी पई त हिन में कोई मसइलो कोन्हे को। ऐं ख़ुशीअ सां करणु खपे। इंसान जे पंहिंजे ई घर जा कम हूंदा आहिनि, इन में कोई नंढो या वॾो न थींदो आहे। चवंदा आहिनि माँ की दुआ जन्नत की हवा ऐं ज़ाल जी दुआ दुनिया जी हवा। जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। सो सही है। चलो खुश रहो अदी, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। असां कोयटा जो असां मुझे कॉलर आयो है अॼु शो में, काशिफ, उन सां कुछ ॻाल्हाईंदा? जी भाउ। हाँ बात करें। अस्सलाम वालेकुम जी, कैसी हैं आप? वालेकुम सलाम भाई, ठीक, आप बताएं? अल्हम्दुलिल्लाह। भाई का पर्स निकल गया है पैक आज कराची में, क्या बताएं? कोई गाना शाना कोई फरमाइश कर दे। बिल्कुल। हाँ जो भी भाई बताएं। बताएं भाई। नहीं आप बताएं कोई आपको जो गाना। आपका कोई वॉलेट निकल गया है, आप इतना एटीट्यूड से बात कर रहे हो। नहीं सर बिल्कुल भी नहीं है, ऐसा बिल्कुल नहीं है। मैं असल में ये कराची के लोग जो रास्ता बताते हैं ना, मैं उससे थोड़ा खफा हूँ। खफा है ठीक है। वैसे आजकल के दौर में रास्ता नहीं पूछना चाहिए, गूगल है ना। थैंक यू अदी, फोन निकालते हैं तो थैंक यू अदी, थैंक यू वेरी मच। नहीं ऐसी भी बात नहीं है। और मैं एक बात बताऊँ आपको, काफ़ी लोग जो कहते हैं ना कि कराची बहुत बुरा है, स्नैचिंग होती है, ये होता है, अनसेफ है, फलाना है, टीरे मटीरे। मैं एक बात बताऊं कि एशिया का सबसे बड़ा शहर है ये। बिल्कुल ऐसे है। ठीक है। और इतने बड़े शहर में इतने ज़्यादा लोग हैं और इन लोगों थोड़ी बहुत तो वो चीज़ें हर शहर में होती है, हर जगह पे। लेकिन यहाँ पे ये है कि आपके पास मीडिया है, आपका वो रिकॉर्ड कुछ ज़्यादा हो जाती है और मीडिया पे रिपोर्ट कुछ ज़्यादा हो जाती है। लेकिन मैं एक बात बताऊँ आपको कि मुझे भी 18 से 20 साल हो गए इस शहर में। जी जी। तो मुझे नहीं लगता कि आज तक मुझसे किसी ने फ़ोन छीना हो मेरा या कुछ। मैं वैसे अपने आप को एहतियात करना चाहिए। आप जब रोड से जाते हो तो आप अगर 2 लाख का फ़ोन ऐसे लगा के जाओगे और आप दावत दोगे अगले को कि आ जाओ मुझसे ले लो, तो वो ऐसे ही होगा। और आप जब ड्राइव करते हो तो आप फ़ोन पे बात मत करो, आप जस्ट अपना बेल्ट पहनो, शीशे लगा के, और आप स्पेशली अपने रास्ते से जाओ। तो आप खुद दावत देते हो। पर्स इतना बड़ा, इतने बड़े तो पर्स होते हैं हमारी बहनों माओं के, जो ऐसे रख के जाती हैं, ऐसे लगता है होता कुछ भी नहीं है उसमें, ऐसे लगता है कि उसमें लाखों रुपए बहुत कुछ। तो बड़े बड़े पर्स भी ना रखा करें मेरी बहनें आप, इसलिए भी थोड़ा कुछ हो जाता है। बिल्कुल ऐसे जी। अभी मेरी एक फरमाइश थी जी सर, जो क्योंकि आज वोमेंस डे है, तो मैं अपनी माँ के लिए भी और जितनी भी माएँ हमें देख रही हैं उनके लिए, उनको हम डेडिकेट करते हैं। जी बिल्कुल सर। कभी मैं देखूं, कभी मैं सोचूं, ये दुनिया क्या कुछ भी नहीं है। कभी मैं देखूं, कभी मैं सोचूं, ये दुनिया क्या कुछ भी नहीं है। तू जो नहीं तो कुछ भी नहीं है, तेरे बिना माँ कुछ भी नहीं है। ओ जरा मुझको झुलाओ ना झूला रे माँ, मुझको झुलाओ ना झूला। ओ जरा होने
हिलाओ माँ झूला रे, हो माँ मुझको झुलाओ ना झूला रे, माँ मुझको झुलाओ ना झूला। पहली दफा मैंने प्यार किया, पहली दफा एतबार किया, पहली दफा मैंने प्यार किया, पहली दफा एतबार किया। अब तो मुश्किल में हूँ मैं तो तेरे बिना, सर पे हाथ रखो मेरी प्यारी माँ। झूला हाँ झूला, हो झूला हाँ झूला देना, हो माँ मुझको झुलाओ ना झूला रे, माँ मुझको झुलाओ ना झूला। और ये मेरी फेवरेट लाइन है, बल्कि जितने भी माँओं के बेटे हैं उनकी फेवरेट लाइन है। जन्नत मेरी है पाँव तेरे, कौन है जो इनकार करे। जन्नत मेरी है पाँव तेरे, कौन है जो इनकार करे। मैंने जो कुछ कहा दरगुजर ना करो, अपनी माँ को खफा उम्र भर ना करो। झूला हाँ झूला, हो झूला हाँ झूला देना, हो माँ मुझको झुलाओ ना झूला रे, माँ मुझको झुलाओ ना झूला। क्या बात है जी, क्या बात है जी, क्या बात है काशिफ, बहुत ज़बरदस्त और हकीकत है बहुत आला। एक कॉल लेते हैं, वोमेंस डे तो आखिरी कॉल आज के शो की जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। के रहे? नुसरत। नुसरत मुसरत नुसरत किथा थी ॻाल्हाई नुसरत? पिंडीअ खां। ए अदी खुश आहीं? दादा तव्हां खुश आहियो? चाक चङी भली जी, शुक्र अल्लाह जो। हैप्पी वोमेंस डे। तव्हांखे हुजे असांजे तरफ़ां। तव्हांखे हुजे, असांखे किथे, असांजे मर्दनि जो थी थोड़ी आहे ॾींहुं, अॼु तव्हांजो ॾींहुं आहे अदी। अॼु असांजो ॾींहुं आहे त तव्हांजी वॾी महिरबानी, यादि कयो तव्हां। हा ख़ुशि आहीं, चाक चङी भली। अल्लाह जो शुक्र आहे। शो तव्हां ॾिसी ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। शो ॾिसी पई? हा ॾिसां पई, ॾाढो सुठो, तव्हां ॾाढा सुठा माण्हू आहियो। मां ॾाढो सुठो माण्हू आहियां? हा। केतिरो सुठो माण्हू आहियां? भलो, ॾाढो भलो। ॾाढी ग़लतफ़हमी आहे तव्हांखे। न न न, तूं मुंहिंजो पुटु आहीं। ए अम्मा, अल्लाह साईं तोखे ख़ुशि रखे, अल्लाह साईं तोखे आबाद करे। कुझु ॿिया बि महिमान वेठा आहिनि, कुझु ॻाल्हि ॿोल थी सघे थी तव्हांजी। सुमेर भुट्टो वेठो आहे, काशिफ वेठो आहे जी। अस्सलाम वालेकुम अमड़, छा हाल आहे, कीअं आहियो? अदात ख़ुशि आहियूं, तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु लॻो पियो आहे। पहिरियों त असां तव्हांखे औरतुनि जे आलमी ॾींहं जी मुबारक ॾींदासीं त अॼोको ॾींहुं तव्हांजो ॾींहुं आहे। ख़ैर मुबारक हो, ख़ैर मुबारक हो। आवाज़ वयो हलियो स्पीकर मां। ठीकु आहे, हा ठीकु आहे जी जी। ॿियो ॿियो सभु ख़ैर आहे? सुठो गानो ॿुधायो अनवर विस्तड़े जो। हलो ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे। ओके, फरमाइश मां पंहिंजे घर वारनि जी पूरी कोन कंदो आहियां, अॼु तुंहिंजी किथां थो करे सघां, पर मां तोखे कुझु ॿोल ॿुधायां थो। हो ना कैद करो में कूना मारो हथ कड़ियां, हो ना कैद करो में कूना मारो हथ कड़ियां। मैं आशिक हाँ तेरा, मैं आशिक हाँ तेरा। अॻियां मूंखे कोन थो अचे, ॻाल्हि आहे सिधी। एतिरो बि काफ़ी आहे, एतिरो बि काफ़ी आहे। सो अनवर विस्तड़े जूं यादूं, अल्लाह साईं हुनखे सिहत ॾे, उनजी तबियत नासाज़ आहे, उनजे लाइ बि खोड़ सारी दुआऊं कजो। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। ऐं वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी सुमेर, तव्हां टाइम ॾिनो, ऐं ॿीहर बि तव्हांखे असां ज़रूरु ट्राई कंदासीं। ज़रूरु ज़रूरु ज़रूरु, थैंक यू वेरी मच, तव्हां मूंखे हिते घुरायो। मैसेज, अॼु त औरतुनि जो ॾींहुं आहे, मुंहिंजो मैसेज इहो ई हूंदो पूरी सिंध जी औरतुनि जे लाइ, पूरे पाकिस्तान जी औरतुनि जे लाइ, त जेतिरो थी सघे औरतुनि खे पढ़ाई लिखाई जी तरफ़ माइल कयो। उन खां अलावा के
हुनर बि उन्हनि खे सेखारियो, औरतुनि खे स्ट्रॉन्ग कयो, उन्हनि खे कमज़ोर न कयो। जंहिं मुआशिरे जी औरत स्ट्रॉन्ग हूंदी आहे उहो पूरो मुआशिरो स्ट्रॉन्ग रहंदो आहे। सो असां सभिनीनि खे खपे त असां पंहिंजे इर्द गिर्द आस पास औरतुनि खे स्ट्रॉन्ग कयूं ऐं बस इहो ई मैसेज आहे जो औरतुनि जे। थैंक यू सुमेर भुट्टो साहब, थैंक यू वेरी मच। एक दफ़ो ॿीहर तव्हां पंहिंजे कीमती वक्त में असांखे टाइम ॾिनो, थैंक यू वेरी मच। जी काशिफ, मुख्तसर साहब के मैसेज। सर मेरा मैसेज यही है, मतलब जो लोग औरतों को कमज़ोर समझते हैं और मतलब औरतों को सिर्फ ही घरदारी के लिए रखते हैं, ये बहुत ही गलत बात है। उनकी इज़्ज़त करनी चाहिए, क्योंकि उनको ये सोचना चाहिए उनकी माँ भी एक औरत ही है, तो औरतों की इज़्ज़त करें और उनको पढ़ाएं जैसे सुमेर भुट्टो ने कहा है। बस यही कहना। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच सर। थैंक यू सो मच आपका कि आपने यहाँ पे इनवाइट किया। मैं एज ए कॉलर हमेशा आपसे मिलने की सभी लोगों को ख्वाहिश होती है, लेकिन थैंक यू सो मच सर, आपने यहाँ पे बुलाया, मुझे बहुत अच्छा लगा। थैंक यू वेरी मच जी, थैंक यू वेरी मच जी। प्रोग्राम जो वक्त पंहिंजे पुॼण ते पहुची चुको आहे ऐं अॼु कोयटा ग्लेडिएटर प्रोग्राम जेको आहे मैच खटे चुको आहे। मुंहिंजी बेस्ट विशिस हुन सां गॾु आहिनि, स्पेशली मुंहिंजो दोस्त आहे उमर अकबल, तमामु सुठो मुंहिंजो भाइरनि वांगुरु दोस्त आहे ऐं उन हाणे दिलि मोकिली आहे मुॾे। मां उनखे चयुमि त तूं ॾाढो ज़बरदस्त खेॾंदे, पर उनजी अॼु वारी ई कान आई। जीअं बचपन में हो न, वारी न आई, रुॻो था असांखे भॼायो, रुॻो था फील्डिंग करायो, रुॻो था डुकायो, उमर अकमल जी अॼु वारी न आई, पर ख़ैर आहे। सो बेस्ट विशिस मुंहिंजी कोयटा ग्लेडिएटर सां गॾु आहिनि ऐं मुंहिंजी फेवरेट टीम आहे हिन टूर्नामेंट में। अल्लाह सिंह कंदो त इंशाल्लाह इहा अॻियां हिन टूर्नामेंट में रहंदी। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां त वरी अवां सभिनी सां मुलाक़ात थींदी सुभाणे राति जो 10 बजे। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो सुठो गीत शमन मिरारी जो इरफान खे, ख़ालिद शाह साहब मुंहिंजो डायरेक्टर ऐं सफ़दर सुरियो ऑनलाइन ब्रॉडकास्टर, शोएब रिंद, आरिफ MCR, मां हिननि सभिनी खे दुआउनि में यादि रखंदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, शबा ख़ैर। सारी दे सजण खे बोढ़ा पयम गड़ी अखिन भरी भरी कई रीत रोवण जी। ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। हथड़ा अची चिकन मां काढ़ी दो, हाथी ॾेई हथड़ा हाथी ॾेई हथड़ा अची चिकन मां काढ़ी दो। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। मथा लगन साथड़ो सही सलामत नी दो, मथा लगन साथड़ो, मथा लगन साथड़ो सही सलामत नी दो। ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं,
ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं अब्दुल लतीफ जो हादी हथ जली दो उते अब्दुल लतीफ जो उते अब्दुल लतीफ जो हादी हथ जली दो ईंदो सजण ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण